बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माउन की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। रूहानी कमाई करण वारे में हसद ऐं ईर्खा न हूंदी आहे। जिते हसद ऐं ईर्खा हूंदी उते रूहानियत न हूंदी। सची ॻाल्हि आहे नी। रूहानी कमाई करण वारनि में हसद ऐं ईर्खा न थींदी आहे। ॿियो केरु मथे चढ़ी वञे त चढ़ी वञे। साईं लालाराज चवंदा ॾेराणी कुटीअ जो कटोरो खाई वञेव त चओ मां खाधो मां खाधो। हा ईअं चवंदा साड़ ऐं वेर न कयो त उहे अॻियां असां माना हिन कमाईअ में त तरक़ी करे सघंदासीं। हिन राह में रूहानी राह में बाक़ी वेर साड़ ईर्खा हसद रखंदासीं त पोइ नाम जपे ई न सघंदासीं। पोइ त सॼो ॾींहुं मन उन्हनि ॻाल्हियुनि में हलंदो। फलाणीअ हीअं कयो फलाणीअ हीअं कयो हीअ हीअं हली हिन हीअं चयो। पोइ उहे ई ॻाल्हियूं पयूं फिरंदियूं त पोइ कीअं करे सघंदासीं। सचो धर्म त हीअ आहे त आत्मा ते जेको मोह माया जी मैल रूपी पर्दो चढ़ियो वियो आहे उनखे नाम जे कमाई सां धोई करे आत्मा खे परमात्मा सां मिलाइणो आहे। बाक़ी जिस्मानी तरक़ी त धर्म जो पाछो आहे। सची ॻाल्हि आहे नी। जिस्मानी तरक़ी त धर्म जो पाछो आहे। पाछो कीअं केॾी महिल हूंदो केॾी महिल न हूंदो ईअं हूंदो आहे न। त हे बि ईअं आहे। केतिरी बि तरक़ी दुनिया में करे वेंदासीं उहा सदाईं न हूंदी। कॾहिं हूंदो कॾहिं न हूंदो आख़िर हेठि बि किरी पवंदासीं। पर सचो धर्म चए थो उहा आत्मा जे अंदरि जेका मैल ॼमी पई आहे मन ते उहा नाम रूपी जल सां धोई असांखे साफ़ करणी आहे। चवंदा आहिनि जीअं कपिड़ो कीअं धोअंदा आहियूं पोइ कॾहिं कॾहिं हिकु दफ़े धोअण सां साफ़ न थींदो आहे। चवंदा आहिनि ॿी चट बि हणूं था। हे बि ईअं आहे। थोरी महिनत सां अगरि मन नथो साफ़ थिए त वधीक महिनत कयूं उहा ॿी चट हणूं त साफ़ थिए। कपिड़े खे तुर बि वणे थो चिटो मैल वणंदी। मेरो कपिड़ो पाए ईंदासीं कॾहिं ॿाहिरि निकिरंदासीं त असांजो अंदरि ॾे मन ॾे छो नथो ध्यानु वञे त मन एॾो मेरो थी वियो आहे त उहो कीअं साफ़ थींदो। उहो हिन सत्संग रूपी सरोवर में नाम रूपी जल सां धोपंदो न त वधीक मेरो थींदो वेंदो। असां रुगो खाली इन्हनि ॻाल्हियुनि में पिया हुजऊं हिन मूंखे ईअं चयो हिन मूंखे ईअं चयो हिन मूंखे ईअं चयो त उन में ई रहिजी वेंदासीं। इहा दुनिया त पई चवंदी मिटी पई विझंदी असांजे मथां त उन में असां दॿिजी न वञूं। उहा मिटी ईअं परे करे असांखे निकिरी अचणो आहे ॿाहिरि। हिकिड़ो किसान हो उनखे उठो हिकिड़ो उठ न गॾो त गॾो ॿार ढोईंदो आहे नी। हे हिन मां कमु पियो वठंदो आख़िर हू गॾो ॿुढो थी वियो त कमु घटि पियो करे सघे वीचारो। हिकिड़े ॾींहुं हिनखे वठी पियो अचे किसान त हिकु सुकल खूह हो उन में हू किरी पियो। किरी जो पियो त उहो रड़ियूं पियो करे। किसान न्यारे पियो चए पियो हाणे छा कयां कीअं कढांसि त मूंखां निकिरंदो कोन।
हाणे हिन लाइ मूंखे टाइम बि वेस्ट करणो पवंदो ऐं पैसा बि विञाइणा पवंदा त निकिरंदो। ऐं हाणे कम जो बि कोन्हे, ॿुढो थी वियो आहे, कमु अचे कान थो। हाणे टाइम अची वियो आहे हिनखे मथां मिटी विझाए ऐं दफ़नाए छॾियां। शहर वारनि माण्हुनि खे गॾु कई, भई मुंहिंजी तव्हां मदद कयो। सभिनी मिटी खणी हिक हिक तगारी ऐं हुनजे मथां विझंदा पिया वञनि। हू ईअं पियो सम्झे हाणे बसि मरी वेंदो गॾु। ऐं हुननि शहर वारनि खे त हिन ईअं चयो भई गॾु मरी वियो आहे त हिन जे मथां भई मिटी विझूं। हू अंदरि हू गॾु जेको न उहो छा पियो करे, जीअं हिक तगारी मिटी पएसि पई न, पाण तां छंडे उन जे मथां अची पियो वेह, वरी ॿी तगारी मिटी पएसि, वरी उहा छंडे वरी उन जे मथां पियो वेह। ईअं आख़िर मिटीअ सां सॼो खूह भरिजी वियो, मथे मथे चढ़ंदो पियो अचे, चढ़ंदो पियो अचे, ॿाहिरि निकिरी आयो। माण्हुनि जो ॾिठो, चवनि पिया हे त जीअरो आहे, कीअं निकितो ॿाहिरि। किसान त चए पियो हे मरी वियो आहे, त हे दुनिया जा माण्हू असांजे मथां मिटी विझंदा ईंदा, त असांखे उहा ईअं परे करे ऐं निकिरी अचिणो आहे उन मां, न त दॿिजी वेंदासीं पिया चवनि। उन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियणो आहे। लखें लोक तिन जूं कन पिया गिलाऊं, ॾियनि कन कोन था लंघनि पिया उताऊं, सीढ़ी उताऊं लंघंदा आहिनि संत, त पिया माण्हू चवनि। जीअं जोत बिना अख ऐं आत्मा बिना शरीर जो कोई अर्थ कोन्हे, तीअं ई रुहानियत खां सवाइ धर्म जी काई अहमियत ई न आहे। रुहानियत खां सवाइ काई धर्म जी अहमियत ई कान्हे। ॿाहिरां भले केॾा बि असां वॾा थी वञूं, माण्हू केॾो बि लेखिन, वॾीअ कुर्सीअ ते विहारिन, पर रुहानी असां कमाई न कई आहे तेसि ताईं असां कम जा ई कोन आहियूं। मेन कमु आहे नाम सिमरन, बसि उहो ई असांखे करणो आहे। तूं सचे मन सां जे गुरु शब्द जो अभ्यास कंदे त बंधन टुटी पवंदई ऐं जीवन मुक्त थी वेंदे। सचे मन सां गुरु शब्द जो अभ्यास त पोइ बंधन टुटी पवनि। असां बंधन पंहिंजो पाण खे पाण था विझूं, आहिनि कोन बंधन, पर पाण उन में ॿधिजी था वञूं। मोह रूपी नोड़ी पाण खे ॿधी छॾी आहे, तॾहिं उन में फासंदा था वञूं यार में। तो वो पाण छुटंदासीं नी त आज़ाद आहियूं। संतनि जी बाणी रुगो पढ़ न, पर अमल करे ॾिस त अनुभव खुली पवंदई ऐं पाण खे बदिलियल रूप में पसंदि, यानी दुखे मां सुखियो ऐं बुखे मां ढावल ऐं अशांत मां शांत थी वेंदे। सची ॻाल्हि आहे न, ख़ाली बाणी पढ़ूं न, उन ते अमल कयूं, उन ते हलूं त असां में चेंज अचे। ॾुखे मां सुखिया थी वञूं, बुखिया हुजूं त ढापजी वञूं ऐं अशांत मां शांत थी वञूं। अर्जन तो कृष्ण भगवान खां पुछे त भगवान दुनिया जा लोक सुखी थियण लाइ हेॾो कनि था, पोइ बि सुखी त कोन था थियनि। त भगवान तो चएसि त अर्जन हू सुख जे पुठियां था डुकनि। अगरि हू मक़सद शांतीअ जो रखनि नी, भई मूंखे शांती मिले त हू सुखी थियनि। हू चवनि था सुख मिले, सुख त हिननि में दुनिया में आहे ई कोन। हुननि जो जेको उद्देश्य आहे नी उहो ई ग़लति आहे।
असां सुखी थियूं पर ईअं नथा चाहिनि त असांखे अंदर में शांती अची वञे, भई संतोष मिली वञे। जंहिंखे शांती ऐं संतोष हूंदो उहो सुखी हूंदो, उहो कॾहिं चवंदो ई कोन्हे त मां दुखी आहियां। जीअं तूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी सघीं थो, कननि सां ॿुधी सघीं थो ऐं मुंहं सां ॻाल्हाए सघीं थो, तीअं आत्मिक अनुभव जाॻाए, तॾहिं त तो कुझु हासिल बि कयो। महापुरुषनि जे अनुभव जो लाभ त तॾहिं थींदो जंहिं सूरत में संदन बाणी पढ़ी ॿुधी करे उन ते अमल कयो वञे। हे ॿाहिरियों जीअं ॾिसूं था तीअं अंदर बि ॾिसूं, त उहो तॾहिं थींदो जॾहिं हे वचन ॿुधी उन ते अमल कंदासीं असां। ऐं असां जेतिरा सत्संग ॿुधा आहिनि एतिरा कंहिं न ॿुधा हूंदव। पाण वटि राजकोट में एॾा सत्संग अथव, चौधारी जिते वञूं उते सत्संग। त पोइ कॾहिं सिखंदासीं, कॾहिं पाण खे अञा सम्झाईंदासीं। खणंदासीं न त पोइ सिखी कोन सघंदासीं। हे सभु ग्रहण करणो आहे, अंदर उतारणो आहे। हिकिड़ो माण्हू वञे पियो पहाड़ जी चढ़ाई करण, त उते माई ॾिठई हिकु पहाड़ ते। त उन खां पुछेसि थो त तूं हिते बयाबान जॻह ते पहाड़ ते अकेली स्त्री, तूं छो हिते आई आहीं, छा करण आई आहीं? चईसि मूंखे ॾाढा कम आहिनि। चईसि कहिड़ा कम अथई हिते, जबल ते वरी तोखे कहिड़ा कम अथई? चईसि त हिकिड़ा ॿ बाज आहिनि, उनखे मूंखे सिख्या ॾियणी आहे। ॿ सिरणियूं आहिनि, उन्हनि सां बि मूंखे विढ़णो आहे। ऐं ॿ खरगोश आहिनि, ससला पाण जंहिंखे चवंदा आहियूं, उन्हनि सां मूंखे ॻाल्हाइणो आहे। ऐं हिकु नांग, उनखे मूंखे वस करणो आहे। ऐं हिकु शेर ते बि फतेह पाइणी आहे। त हू भाई चएसि त उहे हिते आहिनि त केरु कान, मूंखे त कान था ॾिसजनि, तूं कीअं थी उहे ॾिसे सभु? चईसि उहे सभु मुंहिंजे अंदरि आहिनि। चईसि कीअं? चईसि त जेके ॿ बाज आहिनि उहे मुंहिंजा हथ आहिनि, उन्हनि खे मूंखे सेखारणो आहे त कंहिंसां कीअं हले, किथे भई कंहिंजी शेवा करणी आहे, कंहिंजी हेल्प करणी आहे, कंहिंजो कीअं करणो आहे। ॿ सिरणियूं जेके आहिनि उहे मुंहिंजूं ॿ अखियूं, त उन्हनि खे मूंखे सेखारणो आहे त कहिड़ियूं ग़लति जेके ॻाल्हियूं उहे तोखे न ॾिसणियूं अथई, जेके सुठियूं ॻाल्हियूं उहे तोखे कैच करणियूं अथई। उहे आहिनि ॿ सिरणियूं। ऐं ॿ खरगोश जेके आहिनि ससला, तकड़ा तकड़ा डुकनि था, उहे मुंहिंजा ॿ पेर। ख़बर नथी पवनि त सुठे पासे था वञूं की न ग़लति पासे था वञूं, उन्हनि ते कंट्रोल करणो आहे। ऐं ॿियो जेको नांग आहे बि 32 किलनि जे विच में, उहा आहे जिभ, उनखे मूंखे वस करणो आहे। ऐं शेर ते फतेह पाइणी आहे, उहा मुंहिंजो अहम जेको अहंकार। भाई ॿुधी
ॿुधी वाइड़ो थी वियो त हीअ कहिड़ी माना स्त्री चइबी। मां त ख़ाली बसि जबल ते ईअं ई घुमण आयो आहियां, सचो सैर करण त इहा आई आहे। त इहे सभु ॻाल्हियूं पाण में आहिनि। उन्हनि खे बसि ईअं सम्झाइणो आहे, वस में करिणो आहे, उहो पंहिंजे हथ में आहे। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झाए न सघंदो, पंहिंजो पाण खे पाण सम्झाइणो आहे। पूरन संत सतगुरु जो वचन दुर्दरगाई वचन आहे। जेके पंहिंजे सुरत खे उन सां मिलाइनि था से सवलाई सां दुर्दरगाह में पहुची वञनि था। पूरन संत सतगुरु जो वचन दुर्दरगाई वचन, दुर्दरगाई वचन, उन्हनि जो वचन माना दुर्दरगाई वचन आहे। उहो असली न टरंदो, जेको वचन ॾियनि न भले ॿिए जन्म में पर फरंदो। हिकु संत हिकु शहर में आयो, रोज सत्संग सभिनी खे ॿुधाईंदो, ॾाढो संत निमाणो, संत थींदा ई ईअं आहिनि। हिन जो सत्संग सभिनी खे ॾाढो वणंदो। हे संत उते 2-3 महीना रही पियो उन ॻोठ में। त उन सत्संग में हिकु माई रोज ईंदी हुई। त उहा थी चएसि त बाबा मूंखे हिकु शेवा ॾियो। हाणे हू कंहिंजी शेवा वठंदो न हो संत, कॾहिं कंहिंखां बि न। त हीअ माई चएसि थी मूंखे आहे हिकु ॿकरी, मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे रोज मां तव्हांखे हिन ॿकरीअ जो खीर तव्हांखे ॾेई वञा, मूंखे तव्हां निराश न कयो। ऐं उहो ॾाढो जो ईअं भाव मां रोज चवंदी हुयसि। त हिकिड़े ॾींहुं संत चयईंसि चङो अम्मा तूं खीर रोज खणी अचिजां, मां तुंहिंजो पीअंदोमांइ। ऐं हुनजो नेम ठही वियो। रोज संत वटि खीर खणी ईंदी हुई, हू पीअंदो हो। त ईअं लगाव वधंदो वेंदो आहे न, उहा जो एॾे भाव मां शेवा करे पई त हिन संत जी बि हिन ते कृपा वधंदी पई वञे। आख़िर संत जो टाइम अची वियो भई पंहिंजे ॻोठ वञण जो। सभिनी खे चयनि हाणे मां सुभाणे वेंदुसि। त हीअ माई ॾाढो रोए पई, चए पई हाणे मां खीर कंहिंखे पीआरींदसि। त हू चएसि पियो, संत पियो चएसि अम्मा हाणे आख़िर वञिणो त आहे न मूंखे बि पंहिंजे ॻोठ, उते बि ॾाढी मुंहिंजी संगत आहे, मां तुंहिंजी शेवा ते ॾाढो ख़ुशि थियो आहियां, जेको खपई उहो घुर। चईंसि पोइ तव्हां ॾींदव जेको मां घुरांव? चईंसि हा ॾींदोमांइ घुर। चईंसि मुंहिंजी इहा इच्छा आहे त मां जॾहिं मरां न त तव्हां शमशान यात्रा सां मूं सां गॾु हुजिजो ऐं मूंखे अग्नि तव्हां ॾिजो। संत चईंसि हा ठीकु आहे। चईंसि मां वचन थो ॾियां। संत हली आयो पंहिंजे ॻोठ। माई इन ई आश में भई मुंहिंजो मरण सजायो थी वेंदो, भई संत जे हथां मूंखे भई अग्नि मिलंदी, अग्नि संस्कार उन जे हथां थींदो ऐं शमशान यात्रा में मूंसां संत गॾु हूंदो। त इन खां वधीक माना भाॻनि वारो कोई हूंदो ई कोन। हीअ राह ॾिसंदी, कॾहिं मुंहिंजो मौत थो अचे, कॾहिं हू संत अचे, कॾहिं मुंहिंजो मौत अचे हू संत अचे। कुदरत अहिड़ी थी, हू संत चोलो छॾे वियो। हिन माईअ जो ॿुधो त संत चोलो छॾे वियो आहे, त इहे रोए रोए बस न करे हिन पंहिंजे पुट खे चए त हाणे कीअं थींदो? संत त चोलो छॾे वियो आहे, पोइ हाणे कीअं थींदो? पर मूंखे वचन ॾेई वियो आहे, मूंखे पक आहे ईंदो। त हू पुट चवंदोसि अम्मा तोखे पक अथई त ईंदो, तूं चिंता न कर। कुदरत हाणे अहिड़ी थी हुन माईअ बि
चोलो छॾियो अंत समो हिन माईअ जो अची वियो, हिन जो सॼो ध्यानु उन संत में, उन खे पई बाॾाए, उन खे पई पुकारे, तव्हां वचन ॾेई विया आहियो, तव्हांजो वचन वैरत न वेंदो, मूंखे पक आहे तव्हां ईंदव। हिन माईअ बि शरीर छॾियो त होॾां हू संत जंहिंखे गादीअ ते विहारे वियो हो नी, उहो संत तो हिन ॻोठ में अचे। हे शहर में अञा दाख़िल थियो, उते हिक वण हेठां बीह तो रहे, 2-3 मिंट बीठो तो शमशान यात्रा हुन माईअ जी आई, हे बि हुन सां गॾु हलण लॻो। उते पहुता त उते हिन संत चईंसि मूंखे फलाणे संत मोकिलियो आहे, जेको हिन माईअ खे वचन ॾेई वियो हो त मां ईंदोमांइ, उन मूंखे प्रेरणा कई आहे त तूं वञ, हिन जे शमशान यात्रा में बि गॾु हुजजां ऐं अग्नि संस्कार तूं कजांसि, तव्हांजी इच्छा हुजे त मां कयां। त हिन पुट खे त सॼी ख़बर हुई न, मुंहिंजो पुट त ॾाढो ईअं ख़ुशीअ में अची वियो, चईसि मुंहिंजे माउ जी इहा ई त इच्छा हुई आख़िरी, पछाड़ीअ ताईं तव्हांखे यादि कयो अथई। त चईसि पोइ मां तॾहिं त आयो आहियां। तेॾी महिल हुन जो अग्नि संस्कार कई। जंहिंखे गादीअ ते विहारे वेंदा आहिनि त उहा ई जोत थी वेंदो आहे न, उहो संत माना पंहिंजो वचन पाड़ियनि नि, तॾहिं चए थो हुनजो वचन दुर्दर्गाई वचन, हू कॾहिं वैरत न वेंदो आहे। मगर इहा काई अहिड़ी सौखी ॻाल्हि न आहे जो हर हिकु इंसान करे सघे। अकुल ऐं सियाणप हिन रस्ते में रंडक आहिनि। अकुल ऐं सियाणप त कम ई न ईंदी न। जेको चए मां सियाणो आहियां, मां अकुल वारो आहियां, त उहो त उते अघा वेंदो ई कोन। उनखां उहो ई संस्कारी या सूरवीर गुरमुख मुक्त थी सघे थो जेको मन जी हिक बि न मञे। जेको मन जी हिक बि न मञे उहो इन्हनि ॻाल्हियुनि खां मुक्त आहे। अकुल सियाणप उहे विच में रंडक आहिनि, उहे अॻियां अचणु न ॾींदा आहिनि। जे तो हुनजो वचन खणणु सवली ॻाल्हि कान्हे। पूरन संत सतगुरुअ जी चरण शरण इख्तियार करण ऐं संदन आज्ञा मञण ई मुक्ति हासिल करण जो सवलो उपाय आहे। हुनजी शरण वठण ऐं आज्ञा मञण, बसि पोइ असां मुक्त आहियूं। पर चरण शरण ईअं वठूं पंहिंजो सर्वंस हुनखे ॾेई छॾियूं, ख़ाली ईअं ॾेखारण लाइ न त मां हुनजे शरण आहियां, ख़ाली चवण लाइ न, हुनखे सॼो समर्पण करे छॾियूं। बहस मुबाहिसे मंझां कुझु बि हासिल नथो थिए। उन में पइजी करे ज़िंदगीअ जी क़ीमती वक़्त खे अजायो न विञाए, बल्कि सतगुरुअ जे वचननि मूजिबि हली करे वक़्त खे सजायो करियो। बहस मुबाहिसे मां छा मिलंदो? तूं चवंदीअ मां वॾी, मां चवंदमि मां वॾी, त इहो वक़्तु बि अजायो वेंदो ऐं हड़ हासिल बि कुझु कोन थींदो। तंहिंखां सतगुरनि जो शब्द बसि नाम जपे वक़्तु सजायो कयूं असां। दुनिया में वॾा न थियूं, उहो हाराइण सुठो। छॾ वाद ऐं विवाद खे, तूं गुरू मां तुंहिंजो चेलो, बसि ॻाल्हि ई पूरी थी वई। पाण खे हेठि करे छॾियोसीं त बसि न। मन माया ॾांहुं छिकींदो आहे ऐं आत्मा परमात्मा ॾांहुं छिक ताण लॻल आहे। ॿिन्ही मंझां जंहिंजी ताक़त वधीक हूंदी, जीत उन ई जी थींदी। मन माया ॾे छिकींदो ऐं आत्मा परमात्मा ॾे छिकींदी। त जेको ताक़तवर हूंदो उन जी जीत थींदी न। त असां मन जो चवणु न मञींदासीं नी त मन कमज़ोर थी वेंदो, पोइ आत्मा बलवान थी वेंदी। पर असां मन जो मञी मञी हुनखे मोटो बणाए छॾियो आहे।
ए शेवक तूं मन जो चवण न मञ त हू कमज़ोर थी पवंदो, तॾहिं आत्मा वञी परमात्मा सां मिलंदी। पोइ मिलंदी, उहा बलवान थी वेंदी त जीत आत्मा जी थी वेंदी न, त परमात्मा सां मिली वेंदी। बोलो सतगुर देव भगवान की जय। तुझ बिन कौन करे ओ वैसी लाल, तुझ बिन कौन करे, तुझ बिन कौन करे ओ वैसी लाल, तुझ बिन कौन करे। गरीब नवाज गुसाइया मेरे, गरीब नवाज गुसाइया मेरे, माथे पे छत्र धरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। माथे पे छत्र धरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे, तुझ बिन कौन करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। जाकी जोत जगत को लागे, जाकी जोत जगत को लागे, सांवर भूमि डरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। सांवर भूमि डरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। तुझ बिन कौन करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। नीचते ऊंच करे मेरा गोविंद, नीचते ऊंच करे मेरा गोविंद, काहू से न डरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। काहू से न डरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। तुझ बिन कौन करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। नाम देव कबीर तेरे लोचन, नाम देव कबीर तेरे लोचन, सहनो सदनो तरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। सहनो सदनो तरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। तुझ बिन कौन करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। गरीब नवाज गुसाइया मेरे, गरीब नवाज गुसाइया मेरे, माथे पे छत्र धरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। माथे पे छत्र धरे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। सुनो भाई साधो, रवि बात सुनो भाई साधो, हरे देव सबई करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। हरे देव सबई करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। तुझ बिन कौन करे ओ ऐसी लाल, तुझ बिन कौन करे। गरीब नवाज गुसाइया मेरे,
पे पत्थर धरे, ओ ऐसी हालत तुझ बिन कौन करे, तुझ बिन कौन करे, ओ ऐसी लालच तुझ बिन कौन करे। तू शरण में अच खड़ी, सतगुरन जे तू शरण में अच खड़ी। दिया थोड़ी 1 मिनट तोरवा रोदणी बाग आई दई मिलेवा रोदणी, तू शरण में अच फिकी कंहिंखे त ॿाहिरि चांहि हिकु ॾियो हिकु ॿाहिरि ॾेसि त पूनम दीदी आई जे कॾहिं खुद खे अॾण चाही सजण, प्यार से भजन सेवा प्यार से भजन सेवा बाग ठाई गई तोड़वा रोदणी, बाग ठाई गई मिलेवा रोदणी, सतगुरन जे तू शरण में अच खड़ी, सतगुरन जे तू शरण में अच खड़ी। Sure.
વાગઠાણી થઈ છોડવા રોદણી વાગઠાણી થઈ મેળવા રોદણી સતગુરને જે